अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा शेयर कंदा हलो। अॼु तव्हांखे अहिड़ी मज़ेदार शइ ॾेखारींदासीं, अमेरिकन ड्रिफ्टिंग कार्स। तव्हांखे जेके बि दोस्त गाॾियुनि जा शौक़ीन आहिनि, धमाकेदार आतिशबाज़ी उन सां गॾोगॾु अदा हिकु हिकु गाॾियूं आयूं आहिनि साईं, हिकु हिकु नंबर गाॾियूं। तव्हां पाण ॾिसी हैरान थी वेंदव साईं। शेयर कंदा हलो, तव्हांखे ॾेखारींदुमि अॼु धमाकेदार साईं। हे ॾिसो वॾी स्पोर्ट साईं। हे ॾिसो अदा वॾो मेलो लॻो आहे जो गाॾियुनि जो। तव्हांखे सॼी 1x1 हिकु हिकु। हे साईं टेस्ला, जेका पूरी साईं इलेक्ट्रिक गाॾी आहे। मोटर लॻल अथसि, हेठां बैटरियूं अथसि, चार्जिंग। बाक़ी साईं हे ओरिजिनल। वाह, लैम्बोर्गिनी साईं। तव्हांखे पोइ दफ़े ॾेखारियो त साईं लैम्बोर्गिनी जो। हे उहा लैम्बोर्गिनी। पुलिस बि पहुची वई आहे साईं हिननि माण्हुनि खे ॾिसी। हीअ वाइपर GTS सॼियूं साईं स्पोर्ट्स गाॾियूं हितां कस्टम बि आहिनि, माण्हुनि पंहिंजूं पाण ठाहियूं आहिनि था। शौक़ीन बचा आया आहिनि साईं। शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। तव्हांखे साईं ॾेखारियूं हे साईं GTS वाइपर गाॾी। डॉज जी साईं। उहा बि गाॾी तव्हांखे साईं ॾेखारीसीं। हाणे अचो त हेॾे ॿ टे गाॾियूं बीठियूं आहिनि कलरफुल। शौक़ीन बचा आहिनि साईं, हिकु हिकु सॼा गैंगस्टर। पोयों आतिशबाज़ी थिए थी पई, ट्रक धुआं हलनि था साईं। हीअ साईं हितां जे नौजवाननि जूं अयाशियूं आहिनि, शौक़ीन साईं। हाणे साईं अचूं था हिन पासे ॾे, हेॾे बि साईं। ऐं हीअ गाॾी ॾिसो जीप। हाणे हेॾो शुरू कयूं था भला साईं। 4x4 जी साईं 2500 एक्सट्रीम साईं। सिंग बिंग काउ बॉयज़ जो आहे साईं। ओया बीठी आहे वॾेरी। सूटा बूटा हलनि था। ऐं पोइ साईं हे गाॾियूं, हे ड्रिफ्टिंग। हे साईं हिते वॾा ज़ूकट कंदा आहिनि। पुलिस आई आहे हिन जे करे ड्रिफ्टिंग रोके छॾी अथऊं, पर तव्हांखे हीअ जीप वरी ॾेखारियां। हे साईं कचे में हुजे तोणे ॿेड़ी ठाहे हलायोसि गाॾी करे। टायर ॾिसो सदा। ईअं माना कसी हुजे छा बि हुजे साईं, छिक छिका कमु। आतिशबाज़ी साईं, आतिशबाज़ी ॾेखारियांव थोरी वॾी धमाकेदार। आख़िरी सीन हले थो पियो। वाह वाह साईं, गाॾी बि अची वई आहे। आतिशबाज़ी ख़तमु, पर हिकिड़ी बहितरीनु गाॾी साईं तव्हांखे ॾेखारियां वरी। इहा बि साईं कस्टम गाॾी आहे, शौक़ीन बचनि पाण ठाहियूं आहिनि। पॉन्टेक शेवरलेट जी आहे साईं इहा बि। हे साईं बूफर धमाका JBL जा साईं। हेॾे वरी साईं हिकिड़ी ॿी गाॾी जो डेमो थिए थो।
इहा ॾेखारियांव तव्हांखे लेक्सस जी साईं गाॾी अथसि उस्ताद सफ़ा टायर त मारे छॾिया अथांसि टायर सफ़ा हेठि केरे छॾिया अथांसि बाक़ी मश्करियूं साईं भोग ठकावा हलनि था दोस्तनि जा हेॾे अलॻि साईं इंजण खोलियूं बीठा आहिनि त छा आहे हर को पंहिंजी गाॾी जी साईं नुमाइश लॻे करे थो पियो साईं इहा अलॻि गाॾी आहे You have a child to feed. Shut up. What? हे ॾिसो साईं What's your name? इंजण बिंजण उस्ताद खोली बीठा आहिनि Fuck you, Ezekiel. What you say about my boy Ezekiel? इहा अलॻि साईं जंहिंजो जेतिरो ताक़त आहे ख़र्चु आहे माल जेब में माल आहे ओड़ी गाॾी इहा नंढड़ी वरी उस्ताद नंढड़ा बचड़ा आहिनि साईं टीनेजर सस्ती अयाशी उन्हनि जी साईं इहा नंढड़ी गाॾी पर शौक़ु पूरो करनि दादा शौक़ु फुल आहे उस्तादनि जो ॿियूं बि गाॾियूं बीठियूं आहिनि पर न उहे हल्कियूं आहिनि माना कस्टम न आहिनि हे ॾिसो हे वरी पुलिस वारी वैन काए आयो आहे वाह बसि साईं जेके दोस्त शौक़ीन आहिनि गाॾियुनि जा उन्हनि खे ई ख़बर हूंदी त छा आहे असांखे त एतिरी नॉलेज ई न आहे गाॾियुनि जी बाक़ी इंजण साईं इहे गूगट अथनि जीअं कल्ह मोटर साइकिल जा ज़ूकट कढी असां तव्हांखे ॿुधायासीं ईअं ई साईं हाणे हीअ गाॾी ॾिसो रिमा चेक कयोसि इंजण उस्ताद बबलू पहुची वियो आहे हेॾां वरी साईं हिकिड़ी ॿी गाॾी ॿुधव हेॾां हे वॾेरी वेठी आहे हिन जी इहा जंपीरी गाॾी उस्ताद ॿुधाएसि थो त ठाहे ॾींदोमांइ रिपेयर हर शइ ॿुधव घणो ख़र्च अरे राजी भाई वो लगा हुआ है मिस्त्री हमारा भी कोई आरएफ का ऐसे कोई इवेंट हो ना वो से बता रहा है रिपेयर पेंट वगैरह हर चीज़ हाँ ये गाड़ी देखो रजी भाई वहाँ पे वो छोटे बच्चों की भी है गरीबों छोटी वाली भी है सस्ती अयाशी भी है हमारी तो महंगी है भाई नहीं आप तो भाई बीमर वाले हो ना तो साईं हे ॾिसो हाणे हीअ गाॾी दोस्तो शेयर कंदा हलो मज़ो अची वेंदो शेयर अञा ताईं न थियो आहे त मज़ो माना न थियो आहे कहिड़ी उहा ॾेखारी आहे उहा बि ॾेखारी आहे हे ॾिसो बाक़ी साईं हाणे इन ई मौज़ू ते तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधाईंदो हलां भाउ मुंहिंजा त तव्हां इहा शइ ॾिसो अदा त हिते माण्हू काफ़ी सारा आहिनि ठीकु आहे मायूं बि जाम आहिनि पर का छेड़खानी न आहे का चिंबड़ा चिंबड़ी न आहे का ताड़म ताड़ी न आहे तव्हां इहा शइ ॾिसो कंहिंखे काई परवाह न आहे केरु कीअं वेठो आहे छा थो करे गाॾियूं भॼाए थो ठीकु आहे माइनि खे थोरे अमेरिका में चवंदा आहिनि अधु कपिड़ा पातल हूंदा आहिनि पर कंहिंजी मजाल न आहे जो हुन ते उफ़ बि करे त साईं हाणे रिसेंटली पाकिस्तान में वाक़िया ॾिसो था पिया इंसान जी तज़लील जी आहे हद थी वई आहे त नियाणियूं माना हाणे रक्षन में वञनि थियूं उन में महफ़ूज़ न आहिनि ख़ुदारा बीह में आहिनि मर्द आहियो त मर्द थी ॾेखारियो अदा तव्हांजे साम्हूं ॿियो छा बि करे तव्हां उन जा ज़िमेदार न आहियो भाउ मुंहिंजा त पर तव्हां पंहिंजी ज़िमेदारी पाण अदा करे था सघो मुज़ाहिरो करे था सघो ज़िमेदारी जो सुहिणो तव्हां पाण जवाब ॾे आहियो तव्हां ईअं न चयो त साम्हूं अगरि हे हीअं हो फलाणो अड़े टीरो करे थो त करे वञी पर तव्हां पंहिंजी मुड़सी ॾेखारियो अदा तव्हांजी पंहिंजी नफ़्स त पंहिंजे कंट्रोल में आहे न उहा त तव्हां पाण संभाले सघो था न दा ऐं अदा तव्हां
ॿियनि माइनि खे अगरि ईअं ॾिसो था तव्हांजूं पंहिंजूं बि त नियाणियूं आहिनि तव्हां उन्हनि खे ईअं ॾिसो इहे तव्हांजूं पंहिंजूं आहिनि अमेरिका में तव्हां चवंदव लोफरागिरी आहे फलाणा टीरा मटीरा पर हैवानियत त न आहे न तव्हां पाण सोचो तव्हां पंहिंजी दिलि ते हथु रखो तव्हांजी नियाणी वेंदी हुजे माउ भेण ज़ाल माउ रक्षे में ऐं अहिड़ियूं हरकतां थियनि ठीकु आहे भाउ मुंहिंजा थोरो ऐं का अहिड़ी बेहयाई ॾिसो न त उनखे थुक पुॼो उन महिल ई कयो ईअं न चओ त हे मुंहिंजो वास्तो ई न आहे मुंहिंजो कहिड़ो वास्तो असांजो त आहे ई न इहे असांजे में अहिड़ा लोफरागिरी 4 कुता इहे मोतबर थी था वञनि ॿियो कुझु न आहे तव्हांजी पंहिंजी था नियाणियुनि जो ख़्यालु तव्हां पाण अखि न पटींदव ऐं अॼु तव्हां ॿियनि जी नियाणी जे लाइ न कंदो न सुभाणे तव्हांजी नियाणियुनि जे लाइ कोई न कंदो आहे मां तव्हांखे वरी हाणे हिन खां पोइ पंहिंजे कम ते ॿी ॻाल्हि ॾे था अचूं ऐं ॾिसो न हे घुमंदा फिरंदा था वठनि को भाऊ बोलो अथनि को ताड़म ताड़ी को ईअं अथसि त हे वठी वठु कंदो कुतनि वांगुरु मुंहिंजी कढ पइजी वेंदो हर को पुरसुकून ज़िंदगी पंहिंजी हले थी पई गाॾी थी वई साईं हे हाणे बसि मेलो टुटंदो थो वञे हेॾे बि हलनि थियूं साईं गाॾियूं स्टार्ट थी वियूं आहिनि हाणे बसि उस्ताद निकिरंदा वञनि था पिया हो मिस्त्री ॿुधाएसि थो त वाह गाॾी तुंहिंजी पुराणी आहे काए आहे त ठाहिजो ईअं हे सर्विसिस असां ॾींदा आहियूं माना हिते कारोबार बि हले थो पियो इहा वॾेरी वरी हाणे आई आहे बसि गाना बजाना गाॾियूं निकिरंदियूं थियूं वञनि आहिस्ता आहिस्ता हे ॾिसो हाणे हुन साईं वॾेरी जो हुया फंटूश गाॾी हुया उहो ई आहे हाणे बसि आहिस्ता आहिस्ता मेलो टुटंदो वेंदो हेॾो हे अलॻि गाॾियूं काल ते न सुहिणा हिन वक़्तु काल जो मौक़ो न आहे इनशाला ॿिए दफ़े वरी तव्हां सां कंदासीं काल ते बि ॻाल्हियूं पर फ़िलहालु तव्हांखे हे ॾेखारियूं था बसि ट्रकनि ते गाॾियुनि ते उस्ताद निकिरंदा वञनि था पुलिस अची वई आहे पुलिस चए थी वाह जल्दी कयो चले करे ख़तमु कयो छाजी इहा फंटागिरी लॻी वेठा आहियो खोड़ थी वियो पुलिस डंडो खई वेठा पर पुलिस बि ॾिसो था को हथु नथो विझे प्यार में को हे माना हे बि कानून में कम हलाइनि था त हिन जे करे पुलिस बि हिननि खे तंग नथी करे हे ॾिसो पुलिस बि हिते ई घुमंदी थी वठे हिननि जे विच में पर मजाल जो पुलिस उफ़ बि करे हे बसि तयारु थी विया आहिनि उस्ताद डॉगी शॉगी गॾु अथनि अदा हे ॾिसो था पर मेलो हाणे ख़तमु थींदो थो वञे था ॿ ट्रक निकिरंदा था वञनि बसि टिक 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 ॾिसो हाणे गाॾियूं ज़ूकटनि में निकिरंदियूं पोइ हेॾे वरी गॾु था थियनि हे ॾिसो पुलिस वारे चवनि पिया गंज थी वियो टाइम ओवर थी वियो हाणे जल्दी कयो ख़ाली कयो त असांजा दोस्त वरी क्रिकेट खेॾनि वरी क्रिकेट जो सीन ऑन कयूं पर साईं हे लैम्बोर्गिनी विंटेज गाॾियूं शेयर कंदा हलो भाउ मुंहिंजा शेयर कंदा हलो हिते ई वरी ओ छा त गाॾी आहे साईं ऑडी साईं Q8 जो नओं मॉडल लश गाॾी आहे साईं बहितरीनु हो साईं ओॾे उहो ई हाणे दुकट करे निकिरंदा था वञनि बसि पुलिस डंडो पुलिस अची वई त बसि पोइ कमु तमामु पर पुलिस बि हद में ईअं न आहे हलड़े छोरा हेॾे कर हिते हल छोरा वारो कमु न अथव हे सभु बचा गीची पइजी वञनि हिननि जे अगरि ईअं हुजे न हल छोरा परे कर ॾिसो पुलिस ओ या परे बीठी अथव ओ या परे वेही तके थी पई पुलिस परे वेही सिर्फ़ु तके थी पई ऐं उस्ताद गाॾियूं हिकु हिकु गाॾियूं साईं लैम्बोर्गिनी ॾिसो कीअं फैंसी गुॾी ठाहे करे रखी अथई उस्ताद हिकु माई जी हूंदव जेका हिन जा रंग आहिनि साईं ओ इहे परियों निकिता था वञनि उस्ताद ओ इहे वधे हाणे ख़ाली थींदो थो वञे ॾिसो गाॾियूं निकिरंदियूं थियूं वञनि
बाक़ी साईं लैम्बोर्गिनी मिक्स कलर में अथव कंहिं छोकिरी जी ॿुधव ओ हिन जी अथव जेन एक्स किट इंस्टाग्राम टिकटॉक ए माई जो साईं ए हितां जो ईअं ई अथव हिते तव्हां जिथे पिंक कलर घणा ॾिसो न सम्झी वञो त माई जी गाॾी आहे का माई शौक़ीन आहिनि रिमा चेक कयो साईं लैम्बोर्गिनी 1 नंबर हे साईं पोयूं ब्रेक चेक कयो साईं 160-200 माइल्स जी फी घंटा रफ़्तार सां वञे जो गाॾी त पोइ तव्हां पाण अंदाज़ो लायो अदा हिन गाॾी जो इंजन अदा फुल साइज़ पोयो पूरो साईं हिन में डिगी न हूंदा हिन में इंजन हूंदो आहे पूरो ईअं हिन डिगी अॻियां हूंदी त पोइ इहा हिते ॾिसो रडार लॻल अथसि पुलिस जी स्पीड डिटेक्ट करण जे लाइ त अॻियां लेज़र वारा त बीठा न आहिनि लेज़र आहियूं हाणे हीअ जे असांजे पाकिस्तान अचे हिन जा साईं बम्पर त चीथड़ा उॾरी वञनि हाणे ॾिसो न सिर्फ़ु 4 इंच मथे आहे रोड खां सिर्फ़ु 4 इंच पोइ त हालत थी वञे साईं हाणे हे त बम्पर पटिजी वञनि सफ़ा चीथड़ा उॾरी वञनि सदा लैम्बोर्गिनी जा त इहा पाकिस्तान अचे असां वटि स्पीड ब्रेकर अहिड़ा आहिनि माण्हू ईअं सम्झो डोम ठाहे केटू जा पहाड़ ठाहे छॾींदा आहिनि अॻे जी गाॾी टपे न टपे बसि असांजो डोम मथां घिटी कब्ज़ो कयूं वेठा हूंदा हाणे उन्हनि जे अॻियां करोड़नि जूं गाॾियूं अचनि किथे हलनि साईं हिन जा साईं एयर वारा हूंदा आहिनि उहे हितां ॿुधव तमामु तिबाकड़ी गाॾी ॾिसो था चेल कुल हथ थी 1 2 3 फुट 3 फुट हाइट अथसि चेल जेतिरी आहे ॾिसो हेॾा माण्हू बीठा आहिनि हेॾो गाॾी जी छत ॾिसो सफ़ा गुडी हिन ई बेक में टेस्ला बीठी आहे परियों फुल इलेक्ट्रिक मोटर कार को इंजन न को मोबिलाइल न कुझु न सिर्फ़ु मोटर ऐं बैटरी इन जो थोरो तव्हांखे ओवरव्यू ॾियां साईं तमामु बहितरीनु गाॾी लश गाॾी था को पेट्रोल न को डीज़ल न को मोबिलाइल न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बैटरी ऐं मोटर जो कमाल टेक्नोलॉजी जो शाहकार साईं हिन में बि हे स्पीड हे बि भॼाईंदो अथई साईं हे मां तव्हांखे ॿुधायां था हे मिलंदी आहे माना स्पीड डिटेक्टर अगरि पुलिस वारो अॻियां हयूं बीठो आहे लेज़र त हे तव्हांखे अॻ में ई ॿुधाए छॾींदो त पंहिंजी स्पीड तव्हां कंट्रोल में कयो हीअ बि गाॾी साईं तमामु बहितरीनु हीअ बि साईं का माई जी आहे पर्स पिया अथसि ऐं अॻियां साईं इहो पूरो हिन जे 16-17 इंच जी स्क्रीन लॻल आहे स्टेयरिंग ॾिसो था न को मीटर आहे न कुझु आहे हिन जा सॼा मीटर इन में अथव जेका इहा स्क्रीन लॻल आहे डुअल मोटर ऐं कस्टम नंबर प्लेट अथसि CBLS साईं टेस्ला जी बहितरीनु गाॾी इहा बि हाणे ॾिसो था हाणे हीअ गाॾी मथे अथव हिन खां हीअ त वरी सफ़ा 1 नंबर आहे न हिन में वियो सम्झो F16 में वेठो हिन जो इंजन F16 जो इंजन साॻियो अथव बाक़ी हे ॾिसो साईं मीटर न छा सिर्फ़ु स्टेयरिंग ब्रेक रेस क्लच बलच जो को सीन ई न आहे ऑटोमेटिक साईं सेकंडनि में 160 जी स्पीड ते इहा 10 सेकंडनि में पुॼंदी आहे हिन जी मोटर में एतिरी जानदार आहे ऐं इहा आहे बि डबल मोटर डुअल मोटर्स बाक़ी हे साईं हल्कियूं फुल्कियूं शिकारी पहुची आहे नवां बचड़ा वठी आया आहिनि पंहिंजा साईं बाक़ी माण्हू गाॾियूं ॿिया बि चेक करनि था ॾिसनि था हे ॾिसो हले थी पई बाक़ी घणियूं गाॾियूं हाणे ख़ाली थी वियूं आहिनि ॾिसो अॻोड़े केतिरियूं वधीक भरियलु हुयूं बसि इहे ज़ूकट अथव साईं इहे जानकारियूं अथव
बाक़ी हे साईं अञा ॾिसनि था पिया गुडन हाणे हीअ ॾिसो शेवरले जी वाइपर GTS हीअ बि ॾिठव मथे सूर इहे ज़ूकट अथव हे ॾिसो हाणे अदा हीअ गाॾी ॾिसो असांजा यार बि गंजा गंजा पुॼी विया आहिनि ताड़नि था पिया गाॾियुनि खे अबे किसको ताड़ आहे अच्छा साईं ये ॾिसो हिकु गाॾी देखने वाली ये चीज़ है ठीक है ना ये सब गाड़ियाँ तो भाई ऐसे ही हैं है ना हम एवर लास्टिंग है माशा बड़ी खुशबू लगा के आया है वे बेहतरीन साईं यार आहे असांजो पंहिंजो दोस्त आहे गाॾियूं ॾिसे त साईं हे ॾिसो हाणे हीअ तव्हांखे डिपर वारी ॾेखारियां गाॾी उहा लैम्बोर्गिनी ॾेखारी टेस्ला ॾेखारी हाणे साईं हीअ आहे वाइपर हाणे हिन जो इंजन लॻल अथव अॻियां हुन में ॾेखारियोमांव इंजन हुयो पोयों हाणे हिन में अथव इंजन अॻियां साईं पूरो 1 नंबर इंजन ओए ॾिसो ओए वरी हाणे ॿी निकिती अथव साईं हाणे बसि निकिरंदी तूं गाॾी टाइम पूरो थी वियो अथनि ओए भॼाईंदा था वतन साईं गाॾी अॻु हाणे जाम हुयूं हाणे घटि थी वियूं आहिनि पर तव्हांखे अॻु में हिन जो हाणे लास्ट में ओवरव्यू ॾियूं हे ॾिसो दादा बसि साईं हर को पंहिंजा किसा ॿुधाए थो मां हितां कढियमि तूं उतां कढी ॾेखारे हीअं स्पीड हुई फलाण हुयो किसा कहाणियूं भोग ठकावत तितरनि जा हूंदा तितरनि जा वाल कंदा कुकड़नि जा शौक़ीन हूंदा कुकड़नि जा साईं मलनि जूं ॻाल्हियूं कंदा जेके मल जा शौक़ीन हूंदा हे गाॾियुनि जा शौक़ीन आहिनि त साईं गाॾियुनि जा हवाला करनि था शौक़ जी ॻाल्हि आहे न दा ऐं हिन जी ॾिसो डिगी केतिरी नंढड़ी आहे हुनजी डिगी केॾी हुई छो त हुनजो इंजण पोयों आहे पूरो हिन जो वरी इंजण अॻियां आहे साईं ॾिसो मर्सिडीज़ूं आहे हिननि जा हवाला करे थो पियो सर ॾिसो पासीरी करे कढनि था साईं हिते बि सफ़ाई गाॾियूं लेटियूं पियूं आहिनि रोडनि ते लेटियूं पियूं आहिनि माना हीअ हेठि न ॾिसो हीअ गाॾी ॾिसो हाणे दादा टाइम पूरो थी वियो आहे दादा हाणे हे वरी शौक़ीन ॿियो हिते हाणे छोरा हिते किथे भॼाए थो ॾिसो त उस्ताद रेंज रोवर काए आयो आहे दादा रेंज रोवर ड्रिफ्टिंग लाइ हे ॾिसो हे ड्रिफ्टियूं करे चुका आहिनि उस्ताद पुलिस अची वई आहे न हाणे पुलिस जे करे पुलिस हितां कुंड में बीठी हुई जल्दी कयो ख़ाली कयो त साईं असां क्रिकेट वग़ैरह पोइ वरी शुरू कयूं ॾिसो त इहे ज़ूकट हाणे लाइ था ॾियनि बिल्कुलु साईं सुभाणे आचर आहे अॼु राति आहे अञा असांजी आचर जी त साईं हे हाणे बसि गाॾियूं ख़तमु थी वियूं गाॾियूं हेॾे कुझु बीठियूं आहिनि गाॾियूं इहे न ॾेखारियमि तव्हांखे बसि हितां ई दीदार करायूं दादा हिकु हेॾो हे गाॾियूं बाक़ी हे बसि हाणे चेकिंग कयूं हाणे वञनि था चवनि था टाइम पूरो थी वियो हाल त हलो उस्ताद पट कम के इहे असांजी वीकेंड जूं कचहरियूं इहे अथव हिननि जूं गाॾियुनि जा साईं दत अञा हिन छोरा मेलो मचायूं वेठा आहिनि ॿुधव अमेरिका में आहियूं सुहिणा अमेरिका में आहियूं त साईं हे आहिनि मज़ेदार गाॾियूं तव्हांखे जेके ॾेखारियूंसीं किथां ॾेखारियूंमांव हाणे हितां हीअं ॾेखारियूं न सीन त अचे न हा हीअ साईं वाइपर डॉज जी हे साईं लैम्बोर्गिनी परियां बीठी आहे इन जे परियां टेस्ला साईं असां आयासीं क्रिकेट खेॾणु असल में असांजे हिन ग्राउंड ते हे वरी मेलो मचायूं बीठा आहिनि गाॾियुनि जो हिकु गाॾियूं
ऐं इहा गाॾी ॾिसो उस्ताद कढे थो पियो लश गाॾी तमामु डॉज चार्जर हाणे होॾो हिकिड़ो ॿियो बि इंजन स्टार्ट थी वियो आहे ज़ूकट टियों बि हिकु हे गॾे निकिरनि था 3-4 ॼणा साईं वाह हर को ज़ूकट कढे थो पियो साईं जंहिंजे जेतिरी इंजन में दम आहे पंहिंजो फुल ज़ोर हणनि था अंग्रेज़ी फिल्मनि में ॾिसंदासीं साईं ईअं निकिरंदा गर हे उहे ई कम अथव हे हेॾो भाग साईं हिन गाॾी जो त कमु तमामु थी वियो आहे हे आया आहिनि ट्राले ते खणण अहिड़ियूं ड्रिफ्टियूं आयूं त माण्हुनि ऐं जेके शौक़ीन बच्चा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी त ड्रिफ्टिंग जो छा सीन आहे हिते हीअ हिकिड़ी हिते अलॻि बीठी आहे साईं गाॾी सभु ते भाकड़ियूं स्पोर्ट्स गाॾियूं साईं हिकु उहे निकितव चार ई हो 5 ई इहे साईं टोला करे ग्रुपनि में घुमंदा त हेॾो पुलिस अलॻि पुलिस अची वई आहे वरी पुलिस जो छापो लॻी वियो आहे साईं हेॾो हे ग्रुप 6-7 गाॾियुनि जो निकितो हेॾो हे पुलिस वारा कढ ॾिसो था पुलिस पाछे वांगुरु कढ अथनि पर पकड़े नथी अदा पुलिस करे न कुझु कान थी पाछे वांगुरु हे छोरा हे गैंग हेॾो निकिता आहिनि ज़ूकट कंदा साईं पुलिस वारो हेॾो पोयों वञी अॻु वठंदुनि छो त हे छोरा भॼाईंदा आहिनि सॼी राति गाॾी ज़ूकट साईं निंड हराम ओ ये ज़ूकट करे हाणे निकितव साईं दोस्तो वॾी महिरबानी अदा तव्हां बि सभई ख़ुशि रहो अदा आबाद रहो ढेर सारियूं दुआयूं आहिनि अदा कंहिंखे का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त माज़रत भई कंहिंखे वधीक बुरी हुजे त अलाह हुन ख़ुशि रखे छो त असां कंहिंजी फिटिंग त नथा करे दिमाग़ हुनजो पंहिंजो आहे न अदा बाक़ी वॾी महिरबानी लख कुर्ब तव्हांजा होपफुली तव्हांखे साईं इहे वीकेंड जूं इंजॉयमेंटूं पसंदि आयूं हे असांजो ग्राउंड साईं ख़ाली थिए त बसि असां पंहिंजी रांदि शुरू कयूं असांजा रांदीगर पहुची विया आहिनि हे ॾिसो भोग ठकावा करंदा इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं जेसिताईं दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़